अस्सलामुअलैकुम दोस्तों, हिम्मत ए बंदा तो मदद ए खुदा। तव्हां जेकॾहिं कंहिं बि शइ में महिनत कंदा आहियो, हिम्मत कंदा आहियो त तव्हांजी मदद खुदा ज़रूरु कंदो आहे। कॾहिं बचपली ट्राइवर व्लॉगर सां गॾु तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर ज़रूरु कयो। मूं 1 साल खां वधीक महिनत यूट्यूब ते लगातार कई आहे। बाक़ाइदा जीअं हिकिड़ी महिनत थींदी आहे ऐं हिकिड़ी हिम्मत थींदी आहे, उहो मूं बाक़ाइदा कई आहे। पर कुझु यूट्यूब जा दोस्त जेके असां खां वॾा आहिनि, 60,000 व्यूज़ रखण वारा आहिनि, 1.5 लख व्यूज़ रखण वारा आहिनि ऐं 1.5 लख सब्सक्राइब रखण वारा आहिनि, उहे चवनि था त तुंहिंजो चैनल जेको आहे मोटिलाइज़ न थींदो, छो त तोखे हिकिड़ो 2 दफ़ा ऐं 3 दफ़ा 4 दफ़ा कॉपीराइट लॻी वियो आहे। कॉपीराइट लॻण खां पोइ उनजो हल बि मौजूदु आहे ऐं उनजी हल जो आहे हल मौजूदु आहे। तव्हां लगातार महिनत करियो पिया, 3000 जे लॻभॻि तव्हांजा सब्सक्राइब थी विया आहिनि, त पोइ यूट्यूब तव्हांखे कीअं पोइ ते करे सघे थो। कुझु ॾींहं खां वठी मुंहिंजा व्यूज़र जेके आहिनि उहे बिल्कुलु घटि थी विया आहिनि। उहे कुझु ॾींहं खां वठी कुझु व्यूज़र जेके मुंहिंजा घटि थी विया आहिनि। बहरहाल मूं हिम्मत कोन हारी आहे। मूं वॾा जेके यूट्यूबर आहिनि उहे के दिलासो ॾियनि था त के वरी दिलि वारींदा, पर कंहिंजो बि न आहियां ॿुधंदो। ऐं पंहिंजी हिम्मत जारी रखंदो आहियां ऐं पंहिंजी महिनत जारी रखंदुसि। इनशा अल्लाह पूरी दुनिया में जेके यूट्यूब जे दोस्त महिनत कनि पिया, उन्हनि जा बि असीं चैनल ॾिसूं पिया, उन्हनि जी महिनत बि ॾिसूं पिया। असीं पंहिंजो ओरिजिनल कॉन्टेक्ट जेको आहे उहे असीं पंहिंजो जारी रखियो अचूं इनशा अल्लाह। ऐं जेको आहे पंहिंजे ओरिजिनल कॉन्टेक्ट ते कमु कयां पियो। शुरू में ख़बर न हुई, 1-2 कॉपीराइट बि ईअं लॻा जीअं असां लाइव हलायो पिए ऐं को विच में गानो हली वेंदो आहे त उहो कॉपीराइट में अचो वञे, त उहा कॉपीराइट में अचो वञे त उन में असांजी ग़लती न आहे। बहरहाल चैनल में उहो अचो वञे, असीं उन कॉपीराइट खे हटायो। जेके 2-3 चैनल मूं हटाए छॾिया, हाणे जेका असांजी महिनत जारी आहे। कुझु दोस्त असांखे मायूस करणु चाहिनि था त बाबा तव्हां 0 पॉइंट जा आहियो, बदियुनि जा आहियो, तव्हां यूट्यूब ते केतिरी महिनत कंदा पर तव्हां अॻियां कोन ईंदा, तव्हांजो चैनल मोटिलाइज़ कोन थींदो, तव्हांखे यूट्यूब एक्सेप्ट कोन कंदो। ठीकु आहे, कोन न कंदो यूट्यूब त पोइ यूट्यूब जेको आहे असांखे एतिरो अहमियत छो ॾिनी आहे। यूट्यूब ते तव्हां वञो, असांजो चैनल जेको आहे 3000 सब्सक्राइबर आहिनि, 3000 जे लॻभॻि सब्सक्राइबर आहिनि ऐं 4 लख मथे मुंहिंजा व्यूज़र आहिनि। त उहे व्यूज़र मूंखे न ॾिया, ॻाल्हि ईअं न आहे। त असां पंहिंजी महिनत जारी रखी आहे। यूट्यूब ते यूट्यूब असांखे एक्सेप्ट कंदो, बाक़ाइदा कंदो ऐं असां पंहिंजी महिनत सां इहो कमु करायूं। अलाह में उमेदु आहे त असांखे कामयाबी ज़रूरु मिलंदी, छो त हिम्मत ए बंदा मदद ए खुदा। भले असांखे केरु मायूस कनि, केतिरो बि असांखे कोशिशि कनि मायूस करण जी, पर असां पंहिंजी मायूसी उन्हनि खे हावी थियणु न ॾींदासीं। असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं ऐं उनखां वधीक महिनत जारी रखंदासीं। भले उहो छा बि चवनि, यूट्यूबर चवनि था, इलाही माण्हू चवनि था बाबा तव्हां हरू भरू फिज़ूल महिनत कयो था। असां फिज़ूल महिनत कयूं था त पोइ असां पाण चैनल असांजो बंदि थी वेंदो। बाक़ी असां ओरिजिनल कॉन्टेंट कमु कयूं पिया, इनशा अल्लाह असांजो चैनल कामयाबु वेंदो। ऐं सिंध जे उन नौजवाननि खे बि चवां थो, तव्हां हिकु ॿिए जी सपोर्ट कयो। जे तव्हां हिकु ॿिए सपोर्ट कञा त पाण खे ज़रूरु कामयाबी मिलंदी ऐं मुंहिंजी सपोर्ट तव्हां ज़रूरु कजो। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कयां थो सिंध जे नौजवान खे ऐं सिंधी भाइरनि खे बि चवां थो, साथ छॾियो। जेकॾहिं हिकिड़ो को व्लॉग ठाहे थो अॻियां अचे थो, उनजी सपोर्ट कयो, उनखे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधायो, उनखे मायूस न करियो, छो त मायूसी कुफर आहे। असांखे मायूस कोन्हे थियणो। आउं पंहिंजी महिनत करियां पियो, इनशा अल्लाह अलाह से मूंखे कामयाबु कंदो। यूट्यूब मूंखे एक्सेप्ट कंदो बि आहे। यूट्यूब असांजी वीडियो ज़रूरु असांखे एक्सेप्ट कंदो ऐं हिकु ॾींहुं कामयाबु ज़रूरु मिलंदी इनशा अल्लाह। असांखे अलाह में उमेदु आहे ऐं महिनत असां पंहिंजी जारी रखंदासीं। पोइ छा बि थी पए, कुझु बि थी पए, ऐं पंहिंजी महिनत जारी रखंदुसि। हिम्मत कॾहिं कोन हारींदुसि, भले मूंखे यूट्यूबर केतिरा मूंखे परेशान कनि। ख़ुदा हाफ़िज़।